51 मिनट ते जेको CCTV फुटेज में अचे तो टाइम सुबह टाइम फजर जो टाइम थियल आहे। पुलिस में बाद में इतला कयो आहे, वो आई ॾिसी वई आहे। वधीक हाणे वधीक जेका कार्रवाई आहे फिंगर प्रिंट्स वारा अचनि था उहे ॾिसंदा कंदा, जेका छानबीन पंहिंजी करे बीहंदा उनखां पोइ इंशाल्लाह। ऐं फुटेज में जेको आहे हुनजो चेहरो बिल्कुलु चिटो आहे। इंशाल्लाह असां उमेद था रखूं पुलिस में, सिंध पुलिस में, कंबर पुलिस में त उहे पंहिंजी कार्रवाई पूरी कंदा। इहो असांजे 2019 में पहिरियां थियो हुयो, उहो बि ईअं ई फेबरवरी जो महीनो हुयो। वरी हिन साल अञा जनवरी हले थी त 2020 जो तोहफ़ो ॾेई आहे। हर साल असांखे टारगेट कयूं वेठा आहिनि। अलाह शायदि असां हिकिड़ो ॾोह कयो माण्हुनि जो, सम्झ में ॻाल्हि नथी अचे। अवल बि जेके चोर लधा असां उनखे माफ़ु कयोसीं। असांखे माण्हू सम्झनि ई ईअं था त हाणे असां चोरी कंदासीं न, वरी लभंदासीं त वरी माफ़ु कंदा असांखे। असांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। या त असांखे चवणु था चाहिनि त तव्हां हिते रहो ई न, बसि लॾे हलिया वञो। सॼी ज़िंदगी असां हिते गुज़ारी आहे, इज़त सां गुज़ारी आहे, इन लाइ न आहे गुज़ारी त अची असांखे लुटे हलिया वञनि। हाँ